अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा तो कंडियारो के सहाफ़ी अदनान जोकियो के SHO कंडियारो पारां धमकियूं ॾियण ऐं बद इख़लाक़ी करण खिलाफ़ यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑल पार्टी अलायंस ऐं शेरिन पारां टाउन कमेटी का एहतजाजी रैली कढी वई। शहर जो गश्त करण बाद शहर के मुख्य सिटी स्टार चौक वट एहतजाजी मुज़ाहिरो करे धरनो हयो वियो, जे सबब ट्रैफिक मुअत्तल थी वई। मुज़ाहिरीन SHO कंडियारो के हटायो, सहाफ़ियुनि जा ज़ातियूं बंद कयो जा अप दाड़ींदड़ नारा हया। इन मौके ते यूनियन ऑफ जर्नलिस्ट कंडियारी के सदर फारूक घांगरो, शब्बीर मल्ला, मुमताज मल्ला, अल्ताफ सोलंकी, राशिद खावड़, अली दोस्त रिंद, मोहम्मद सुमर घांगरो, सलीम मल्ला, गुलाम हुसैन पीरजादो, अब्दुल गफूर मंगरियो, ऑल पार्टी अलायंस अगवान मौलाना मोहम्मद रमजान खासकेली, अब्दुल वहीद चन्ना चयो त पुलिस जो कम अवाम जी जान माल की हिफाजत करना है, पर कंडियारो SHO खान मोहम्मद रिंद अवाम सा वडियूं नाइंसाफियूं करे अवाम सा अडंगो रवैयो इख्तियार कंदे पुलिस गर्दी ॾेखारे थो। शहर में समाजी बुराइयुनि जो आज़ार है। नशे आवर सुपारियूं सरेआम हली रहियूं आहिनि, पर पुलिस को भी तहरीक वठण लाइ तैयार न आहे। पुलिस सिर्फ गरीब माण्हुनि खे तंग करे रही है। इहो हिननि चयो त SHO शहर में बि स्नैप चेकिंग बहाने शेरियन खां पैसा वठे थो, न ॾियण जी सूरत में संदसि गाॾियूं थाणे ते काहे वञे थो, जेकी वॾी नाइंसाफ़ी आहे। हिन चयो त गुज़िरियल राति सहाफ़ी अदनान जोकियो के SHO खान मोहम्मद रिंद रोके बिना जवाज़ साण बद इख़लाक़ी कंदे केस कूड़नि केसनि दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई 1 कलाक ताईं केस बीहारे छॾियो। हिन चयो त SHO जो अवाम ऐं सहाफ़ियुनि सां रवैयो दुरुस्त न आहे। पुलिस रुगो पंहिंजी कमाई जो चक्कर में रुधियल आहे। इन IG सिंध, DIG शहीद बेनज़ीर अब्बाद, SSP नौशरो फिरोज का मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी शहरियुनि सहाफ़ियुनि सां बद इख़लाक़ी कंदड़ SHO कंडियारो खान मोहम्मद रिंद के हटायो, शहर में समाजी बुराइयूं ख़त्म करायूं वञनि। ॿी सूरत में सुभाणे SSP ऑफिस नौशरो फिरोज ते अॻियां धरनो हयो वेंदो।